अस्सलाम दोस्तों, जी तो सिंध में या पूरे पाकिस्तान में जो बरसात की हालत है सभी की खबर है। केर उन में अनजान कोने को, पर सिंध में तमाम घणो नुकसान थो। उन हिसाब से असां सिंध फनकार वेलफेयर ऑर्गेनाइजेशन दादू की तरफा हिकिड़ी कैंप आई आहे, जेका दादू में कैंप आई आहे सिविल अस्पताल रोड सां गॾु आहे। ऐं जेके बि दोस्त आहिनि, जेके बि मूंखे रज़ायात आहिनि, जेके अलाह जो आहे उन्हनि गुज़ारिश कंदासीं त असां तव्हांजी अमानत ॾींदासीं। सभिनी महिरबानी। फनकार रिलीफ कैंप ते वेठा हो, माण्हुनि खे कहिड़ो मैसेज ॾियणु था चाहियो हुन कैंप में? मैसेज ॾियूं था त जेके ग़रीब रोड जा ॿुधल आहिनि, जेतिरो थी सघे उन ग़रीबनि जी मदद कयो। उन में फनकार हुजे, को ॿियो माण्हू हुजे, उन जी मदद कंदो, अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो।